अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रुंदजी गुलशन हदीद लॻ सूमार ॻोठ में कुछ ॾींहं परियां सुबुह जो खीर वठण लाइ निकितल मासूम निगर क़त्ल। माउ जो बेगुनाह मासूम पुट जे खून सां इंसाफ़ लाइ दाहूं। कुछ ॾींहं परियां घरां सुबुह जो खीर वठण लाइ निकितल मासूम निगर खे क़त्ल करे उन जो उघाड़ो लाश हथायो। मौजूद आहियूं मासूम ॿार जो सूमार ॻोठ में अली दोस्त आहे शवरनि जे अली दोस्त खे जेको अढाई क़त्ल करे छॾियो वियो ऐं हिन जवाबदार हीअ हुन मासूम नीगर जी अमड़ आहे जेका ज़ाहिर आहे तव्हांखे लाइव ॾेखारे रहिया आहियूं। असां हिते मौजूद आहियूं, तव्हांखे ॾेखारियूं पिया। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।